रसूलाबाद रॉयल क्रिकेट क्लब में रसूलाबाद बादशाह क्रिकेट क्लब जो पाण में फाइनल जो मुक़ाबिलो थियो। रसूलाबाद में थियलु फाइनल मैच में रसूलाबाद रॉयल पहिरियां टॉस खटे बैटिंग करण जो फ़ैसिलो कयो। 8 ओवरनि में 135 रन्सूं ठाहे टारगेट ॾिनो। जवाब में रसूलाबाद बादशाह मुक़रर ओवरनि में 95 रन्सूं ठाहे ढेर थी वई। कप्तान राशिद बिरोई खे मैन ऑफ द मैच करार ॾिनो वियो ऐं मैन ऑफ द सीरीज़ अब्दुल सत्तार राजपर खे ॾिनो वियो, जॾहिं त मैन ऑफ द बेस्ट बॉलर अमानत अली ॾाहिरी खे ॾिनो वियो, जॾहिं त विनर टीम जी चीफ ऑर्गेनाइज़र राशिद बिरोई ऐं मुखालिफ़नि टीम जी कप्तान ऐं चीफ ऑर्गेनाइज़र ख़ालिद थीबो जिन खे कैश इनामनि ऐं ट्रॉफियुनि सां नवाज़ियो वियो। रांदि में साफ़ी मुला बख्श थीबो, साफ़ी मसरूर शर, साफ़ी जब्बार सातो, वहाब थीबो, अलीजान थीबो, असलम चना, काउंसलर मोहम्मद सदीक राजपर ऐं ॿियनि सहकार कयो, जॾहिं त बख्त अली केरियो ऐं आदिल निसार सातो कंपेयरिंग सां फ़राइज़ अदा कया।